नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक दिल्ली पोटा जे शाख में हथियाल वागुअ के गोलियों हणी मारण वारे मामले ते वाइल्ड लाइफ खातो तर्क में अची वियो। बिन जवाबदारन ते केस दाखिल। वाइल्ड लाइफ खाते नौशरो फिरोज जे गेम ऑफिसर इंचार्ज रेड पार्टी शहीद बेनजीराबाद डिवीजन असद अली मरी पंहिंजी टीम फरियादी गेम इंस्पेक्टर गुलाम रजा खुशबू शमसुद्दीन कोसो बहादुर खासकली लियाकत वगण हकीम रिंद शमसुद्दीन डायरी मिर्ज़ली पठान की अगवानी में कॉन्फ्रेंस कंदे बुधायो त गुज़िरियल ॾींहुं दिल्ली पोटा भरिसां सड़ा महीननि में हथियाल वागुअ के गोलियों हणी मारण के इल्ज़ाम हेठ बिन जवाबदारन गुलाम रजा राजपूत और गुलसन उर्फ गुलू राजपूत के बिन नामालूम मानन ते सिंध वाइल्ड लाइफ एक्ट 9/2022 तहत केस दाखिल किया है, जैमें ॼाणायो वियो आहे त तालके फिरियादी दिल्ली पोटा जे शाख में वागू ज़िंदा हालत में हथ आयो, जंहिंजो इतला बर वक्त मिलियो ऐं जंहिंखे खणण लाइ टीम निकितल हुई त हुते मौजूद सुञातल माण्हुनि वागूअ खे गोलियूं हणी फरार थी विया। वाइल्ड लाइफ खाते जी टीम चयो त सुभाणे वागूअ खे मुर्दा हालत में नौशरो फिरोज जी अदालत में पिण पेश कयो वेंदो। हुननि वधीक ॿुधायो त जवाबदार फरार थी चुका आहिनि, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा लगाया पिया वञनि।